सिंध अवामी फ़ोरम जे मेज़बानी में सिंध जे महबूबनि जी मच कचहरी रिपोर्ट मंज़ूर कालरो। हैदराबाद जी दिल लतीफ़ाबाद में अवामी फ़ोरम सिंध जे मेज़बानी हेठि राति जो सुम्हणी नमाज़ खां पोइ फ़ोरम जे रहनुमा लेखक सिंध जे सरगर्म सियासी अॻवान मुल्की ग़ैर मुल्की हालतुनि ते तजिज़िया कंदड़ हबीब जतोई जे सरवाणीअ सां शानदार मच कचहरी थी, जिते सिंध गॾु थी ऐं दिलियूं झिरकी पयूं। तारीख़, तहज़ीब, शाइरी, सुरसंगीत जो हसीन संगम पंहिंजे हज़ारे सालनि जी तहज़ीब तारीख़ जी रोशनी में नई ऐं जदीद सिंध ठाहिण लाइ नवां अज़म, नयूं राहूं, नवां हौसला पंहिंजी धरती वतन सां इश्क कंदड़ ज़िंदा ज़मीरनि ऐं सॼणनि शिरकत करे प्रोग्राम खे कामयाब बणायो। ही मच कचहरी मेहराना आर्ट काउंसिल लतीफ़ाबाद में थी, जंहिंमें बुज़ुर्ग ऐं जवान सियासी कारकुननि, समाजी ख़िदमतकारनि ऐं सिविल सोसाइटी फ़नकारनि, उस्तादनि, शागिर्दनि ऐं वकीलनि जे वॾे अंग शिरकत कई। ख़ासि तौर ते हिन वतन दोस्तीअ सां सरशार सकाफ़ती तहज़ीबी मच कचहरी में सिंध जा सरगर्म सियासी समाजी अॻवान, अदीब, दानिश्वर, सहाफ़ी, वकील, अदाकार ऐं फ़नकार शरीक थिया। रागी वकार मल्हा पंहिंजे सुरनि सां कचहरी खे चाचंड लॻाए छॾिया। अहिड़ी तरह सिंध जे आशिक़ एडवोकेट के बी लगारी ऐं सिंध बार काउंसिल जो ॿिया अॻवान बि मौजूद हुआ। सिंध अवामी फ़ोरम जा रूह रवां डॉक्टर अनवर हाजाणो, डॉक्टर हसन लगारी, डॉक्टर अमरीशी ठाकुर तरफ़ां महिमाननि जी भलीकार कई वई। पीर इशफाक जान सरहंदी, कामरेड अकबर ख़ान जतोई, एडवोकेट सतार सरकी, अब्दुल हक ज़ौर, मुनवर हाजी, अल्ताफ़ निज़ामानी, मुनवर सूमरो ऐं ॿिया शरीक हुआ। शरीक अॻवाननि तरफ़ां हाणोकी सियासी ऐं आलमी सूरतहाल, ख़ासि तौर सिंध जी हालतुनि, धारियुनि, नमक हरामुनि जे बदमाशियुनि, लसानी फ़सादनि जी साज़िश कंदड़नि जी हरकत समेत हक़म जे नाक़िस कारकर्दगी ते ॻाल्हायो वियो। फ़नकारनि सुजाॻीअ जा क़ौमी गीत ॻाए झुमाए छॾियो। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो सिंधियाना न्यूज़ नेटवर्क।